ऐं घणो इलेक्शनूं थी वयूं आहिनि, घणियूं इलेक्शनूं थी वयूं आहिनि ऐं हाणे इलेक्शन जो खेल बंदि थियणु घुरिजे। हे इलेक्शन जेका बंगलनि जी लौंडी बणियल हुजे, हे इलेक्शन जेका फॉर्म 47 जी पैदावार हुजे, हे असेंबलियूं जेकियूं पैसनि ते ख़रीद कयूं वञनि। मां बरमला थो चवां, पीपल्स पार्टीअ खे सिंध में इक़्तिदार नाहे मिलियो, पीपल्स पार्टीअ खे बलोचिस्तान में अवाम नुमाइंदगी नाहे ॾिनी, नून लीग खे पंजाब में अवाम नुमाइंदगी नाहे ॾिनी। हे असेंबलियूं ख़रीद थियूं आहिनि, फिरोख थियूं आहिनि। इन्हनि ख़रीद ऐं फिरोख थियल असेंबली फॉर्म 47 जे असेंबलियुनि खे असां जूते जी नोक ते रखी करे अवाम जे असेंबलीअ में बीठा आहियूं ऐं अवाम जे असेंबलीअ मां दरिया जे ख़िलाफ़ मंसूबो हो असां वापसि करायो, कारूंजर जे ख़िलाफ़ मंसूबो हो असां वापसि करायो, सिंध के तक़सीम जो मंसूबो हो अवामी असेंबलीअ मां असां वापसि करायो, ठाड़ेल कल्चर जे ख़िलाफ़ सिंध में मार्च करे असां इहे ठाड़ेल कल्चर जे ख़ात्मे जे लाइ हुक्मराननि खे गोॾनि जे भर विहारियो आहे। तव्हांखे इहे जाली असेंबलियूं मुबारक हुजनि। साईं राशिद साहब खे, राशिद महमूद सुमरे खे अवामी असेंबली काफ़ी आहे। टिजो हुक्मरान उन ॾींहं खां जंहिं ॾींहुं असां अॻियां हूंदासीं, किरोड़े अवाम पोयां हूंदा, लालकाने जा रोड हूंदा, हुक्मराननि जो ॿिच हूंदो ऐं अवाम जा हथ हूंदा।